अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहू वमन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व मौलाना व कुर्रत अयूनिना व वसीलतना इलल्लाहि मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। अरबी अर्शकाव्यो मथे मेहमान रब जो थियो मथे यको न पोतो ब्यो मथे बलगल उला बिकमालिही दिल जी दुआ मंजूर थी दुनिया ता जुल्मत दूर थी वो मुल्क सारो नूर थी कशफत जाब जमाली औसाफ उन जे जो बयान कहिड़ो करे आज जुबान
मालिक अजह जो मदह खान हसनत जमी खिसालिही। साईं इदरीस जी सबके सदा आबा अदब हिय इल्तिजा। मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लु अलैहि व आलिही। सबई पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या माशाअल्लाह। जमायत घणी आहे पर सुस्ती घणी चढ़ी वई अथव। अञा त सॼी रात काबू आयो, हींअर ई सुस्त त पोइ गाॾी कीअं हले। सभई वॾे आवाज़ सां का बि ज़ुबान ख़ामोश न रहे, मिली करे इहो अक़ीदो रखे सलात पढ़ो त असांजी सलात गुंबदे ख़दरा में मदीने जो साईं ॿुधे पियो। सभई वॾे आवाज़ सां पढ़ायो त मां ॿुधां त पढ़ो पिया या चुप कयो वेठा हो। सल्लल्लाहु अलैहि इज्जत ऐं एहतराम जे क़ाबिल उलमाए किराम मशाइख इज़ाम इमामुल आरिफीन कुतुबुल वासिलीन सुल्तानुल उरफा वल औलिया हजरत पीर सैयद मोहम्मद राशिद शाह अल मारूफ रोजे धनी रहबर जे बचड़न जे दर ते हर साल वांगुर हिन साल बे ही अजीम शान जलसो हली रहियो आहे। मुझे मथा इंतहाई मुशफ़िक़ ऐं मेहरबान हजरत क़िबला पीर सैयद सरदार अहमद शाह राशिदी साईं जन मूंखे हिन जलसे में अचण जो हुकुम ॾिनो। हाज़िर थियो आहियां, काफ़ी देर गुज़री चुकी आहे, अवां सवेर खां वठी वेठा हो। नात ख़ानन जूं नातूं ख़तीबन जी ख़िताबत जा जवाहिर ॿुधी यकीनन अवां पंहिंजे दिलनि खे मदीनो बनायो आहे। मां बि हाज़िरी पेश कंदुसि क़ुरान मजीद मां जेका मशहूर ऐं मरूफ आयत पढ़ी आहे, उहा तव्हां बार बार आलमन खां तकरीरुनि में ख़िताबनि में ॿुधंदा रहंदा हो। अल्लाह से फरमायो त ख़बरदार जेके अल्लाह जा वली आहिनि उन्हनि ते खौफ बि कोन्हे, उहे ग़मगीन बि कोन थींदा आहिनि। कुझु माण्हू इन आयत जे तर्जुमे करण जे टाइम ते चवंदा आहिनि त बाबा वलीअनि ते को खौफ कोन्हे। मां चवंदो आहियां त बाबा जे वलीअनि ते को खौफ कोन्हे, को खौफ सां त हर खौफ जी नफ़ी थी वई। छा वलीअनि वटि अलाह जो खौफ कोन्हे? हालांकि वली बणजंदो ई तॾहिं मां जॾहिं उन जे दिल में अल्लाह जो खौफ अचे। ऐं जीअं जीअं वली विलायत जे दर्जन ते चढ़ंदो वेंदो न, ईअं वलीअ जो ख़ुदा सां खौफ बि वधंदो वेंदो।
हाणे या दावा आवाज़ घटाईस न अञा त फ़कीर जी शुरुआत आवाज़ वधाए जास घटाए जास न भली जमात भॼी या भॼी पर इंशाअल्लाह ताला ही राशिदुन जी जमात वॼण भॼण वारी कान्हे वॼण ई वॼाइण वारी जमात हथ मथे खणी चो सुभान अल्लाह ॾाढा चो इंशाअल्लाह ताला लाए नफ़ी जिन्स ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून या ला नफ़ी जिन्स जी नफ़ी तॾहिं कंदी जॾहिं को करीनो मौजूद न हुजे इल्मी ॻाल्हि आहे मथां मां चवां त केरु चवे त मौली साहब पंहिंजी तरफ़ां झटको हणी वियो इहा ॻाल्हि किथां वई जॾहिं कराइन मौजूद आहिनि करीननि जे हूंदे त ख़ुदा जा वली तॾहिं बणजंदा जॾहिं उन्हनि जे दिल में अल्लाह जी ख़ौफ़ ख़ुदा जी ख़शियत अचे ऐं इहा से नशीन ॻाल्हि कयो इन जो मतिलबु इहो आहे त वलीअ जे दिल में वडेरे जो ख़ौफ़ न अमीर जो न डिक्टेटर जो न MPA MNA जो न हुन जे दिल में ख़ौफ़ हूंदो आहे त ख़ुदा जी ज़ात जो हूंदो आहे छो त जिते वली हूंदो उते ख़ौफ़ न हूंदो जिते ख़ौफ़ हूंदो उते वली न हूंदो तई कंहिंखां बि पुछो इहे आयतूं जेके तव्हां साईं वारनि जे जलसे खे बि काफ़ी साल थी विया आहिनि इहे आयतूं माण्हू पढ़ी गौसे आज़म जो शान बयान कंदा इमाम रब्बानी जो शान बयान कंदा हज़रत पीर साईं रोज़े वारे जो शान बयान कंदा पर जॾहिं ए आयतूं लिथियूं पे उन टेम ते पीर साईं रोज़े वारो अञा ॼाओ ई कोन हो इमाम रब्बानी अञा पैदा ई कोन थियो हो गौसे आज़म अञा ॼाओ ई कोन हो उन वक़्त में कहिड़ा वली हा जन जे बारे में ख़ुदा ए आयतूं लाथियूं उहे वली ॿिया केर न उहे वली हा त मदीने जे मीर जा साहब इकराम हा जन ते हाणे माण्हू लानतूं कनि तबरा कनि पिटको कनि घटि वधि ॻाल्हाइनि पर अहले सुन्नत व जमात वारा चवंदा आहिनि असांजी हिकिड़ी अख नबी करीम जा सहाबी आहिनि त ॿी अख मिठे मोहम्मद जा अहल बैत ऐं बचड़ा आहिनि अल्लाह ताला इन्हनि जे बारे में पंहिंजे क़ुरान में थो चवे والسابقون الأولون من المهاجرين والأنصار والذين اتبعوهم بإحسان رضي الله عنهم ورضوا عنه وأعد لهم جنات تجري تحتها الأنهار خالدين فيها أبدا ذلك الفوز العظيم सबक़त कंदड़ पहिरें नंबर ते आहिनि मुहाजिरन ऐं अंसारन मां ऐं उहे माण्हू जन हबीब जे गुलामन जी एहसान सां ताबेदारी कई अल्लाह इन्हनि खां राज़ी आहे ए रब खां राज़ी आहिनि ऐं इन्हनि जे लाइ मां रब अहिड़ा बाग़ तयारु कया आहिनि जन जे हेठां नहरूं थियूं आहिनि हमेशा इन्हनि बाग़नि में रहंदा इहा वॾी कामयाबी जेका मदीने जे मीर जे सहाबन खे मिली आहे पर अबू बकर ऐं उमर साईं त उहे जवान आहिनि जेके अॼु मदीने जे मीर सां सरकार जे मज़ार में घर में सुता पिया असांजे सुन्नन जो हिकिड़ो वली आहे मियां मीर रहमतुल्लाह अलैह लाहौर में वॾो बुज़ुर्ग आहे उन मियां मीर वटि हिकिड़ो हमरा वॾो जुब्बो कुब्बो पाए असांजा माण्हू वरी जुब्बे कुब्बे जा घणा मुतमइन थींदा आहिनि वॾो जुब्बो ॾिसंदा कुब्बो ॾिसंदा वॾा कपिड़ा ॾिसंदा
माशाअल्लाह साईं वॾो वली आहे मियां मीर वटि जो आयो त उन खां साईं पुछो अबा किथां आयो ही चई साईं मां ईरान मां पढ़ी आयो आहियां ईरान जो मुजतहिद आहियां अच्छा ईरान मां पढ़ी आयो हा साईं ईरान मां पोइ हेॾे हलिया मूंखे इमाम हुसैन जे मज़ार जो शान ॿुधा चई साईं इमाम हुसैन जे मज़ार जो शान इहो जो 30 मेल हीअं 30 मेल हीअं 30 मेल हीअं 30 मेल पोइते जेके बि पूरजंदा उहे सभई जन्नती साईं जो माशाअल्लाह वाह 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 पियो 30 मेल हीअं चीज़ें हा हीअं 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 अच्छा इमाम हुसैन खे मर्तबो ऐं माल मदीने जे मीर जे दर तां मिलियो हुसैन जो शान मथे या मुस्तफा जो जैसे मुस्तफा जो और फरमायूं हुसैन करीम जे मज़ार जे 30 मेल हीअं सुतल जो तरफ़ सुतल अगर उहे जन्नती त जेके अबू बकर ऐं उमर सरकार जे भाकुर में सुता पिया उन अबू बकर ऐं उमर ते बि महिरबानी हूंदी आहे बण यार नबी दे यारां दा ताके साहब जो शान ॿुधायूं जो त हाणे नामूसे साहब बिल मंज़ूर थियो आहे हमरा के खट मलल वांगुर ॿाहिरि निकिरी आया असांखे बिल मंज़ूर कोन्हे मां जो नामूसे साहबा सां गॾु नामूसे अहल बैत बि त आहे तेजो मतलब ही हो त तई चओ था त असीं साहबन खे गारियूं ॾींदासीं असांखे इजाज़त ॾियो हालांकि असां मुस्लमाननि खे इहो हुकुम त ग़ैर मुस्लिमन जे पुतन खे बि घटि वधि न ॻाल्हायो छो त उहे कावड़ में अची करे तव्हांजे ख़ुदा खे गारियूं ॾींदा असीं त बेअदब जमात असीं जीअं सहाबन जो अदब कयूं तीअं मदीने जे मीर जे बचण जो ऐं चवंदा बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां शक हो वई ते चल मदीने तू वेख ले जोड़ा मज़ारां दा हथ मथे बण यार नबी दे यारां दा ए आयत जलल थी उन वक्त में हजरत अबू बकर हजरत उमर हजरत उस्मान मां अर्ज पे कयो जिते वली हूंदो उते खौफ न जिते खौफ उते वली न मुझे महबूब जो सहाबिया हजरत सफीना छा नालो अथसि ॻाल्हायो ओला जन्नत में जयूं ॾे वॻाल्हायो ओ ख़ुदा हयाती ॾे वॻाल्हायो सफ़ीना जी माना छा आहे सफ़ीना माना ॿेड़ी इहो नालो नबी साईं रखियो असली नालो पंहिंजो विसरी हबीब खे सामान ॾिनो सामान खे कुल्ले जे मथां रखी चए थो मुझे महबूब मदीने जे मीर मुखे चयो अंत सफीना तुम बेड़ी आही चए थो जॾहिं मदीने जे मीर मुखे बेड़ी चयो एतरी तम में ताकत अची वई एतरो त पावर अची वियो एतरी तम में कुव्वत अची वई एतरी तम में अहलियत अची वई जेकॾहिं हिकिड़े उठ जो बार हुजे हा ॿिन उठण जो बार हुजे हा टिन उठण जो बार हुजे हा चइनि उठण जो बार हुजे हा चइनि उठण जा मां बार मुस्तफा जे दुआ सां खणी ॾेखारिया हा वेरो टंगूं थकजी पयूं त पोइ भली बीह रहो साही खणी वठो
बाक़ी हाणे वेही रहो तो सभई अदब सां वेही रहो, साईं ईंदा इंशाअल्लाह तव्हांखे ज़ियारत कराईंदा। सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। जिते विलायत हुंदी, नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। जिते अबा वेही रहो बिटड़ा, साईं अचनि था इंशाअल्लाह तव्हांखे ज़ियारत कराईंदा। मां 2-3 मिंट अर्ज़ करे वठां, साईं बची विया। जिते वली उते खौफ न, जिते खौफ उते वली न। मुझे महबूब जो सहाबिया हजरत सफीना जंगल में वींदे वींदे हजरत सफीना पियो चवे, हिकिड़े दफ़े मां रस्ते में भुलिजी पियो आहियां। जंगल आ, वॾो मैदान आ, इंसान जी त का धप ई कान पई अचे, माण्हू ॾिसण में ई कोन अचनि। रस्ते में वींदे वींदे मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो शींहुं अची वियो। हाणे हिते शींहुं अचे, घणा हींअर ॾिसो वेठा हो मोहबत अदब, पर जे शींहुं अचे त चवंदो यार मौलवी ॼाणम त लाउड असीं पंहिंजी जान बचायूं। सहाबे किराम जे साम्हूं शींहुं अची वियो। शींहुं हैवान मुफ्तरिस आ, उन जी आदत आ, ओ पंहिंजे फितरत खां मजबूर आ। उन जो कम फाड़ण, माण्हुनि खे विछाइण। सोणे नबी जो सहाबी मूं अर्ज़ पे कयो, जिते वली उते खौफ, जिते खौफ उते वली। इहे ॿई शयूं हिक ॿिए जे ज़िद में हैं। तुंहिंजे मुंहिंजे नबी जे सहाबी जे साम्हूं शींहुं जो आयो। सहाबी पियो चवे, मुंहिंजा हवास बाख़्त न थिया। शींहुं अचे, माण्हू डिॼे, डप थिए, माण्हू हटे, पर मदीने जे मीर जे ग़ुलाम चयो, मूं शींहुं खे चयो, ओ शींहुं, ओ शींहुं, तकड़ न कजां, अना मौला रसूलिल्लाह, मां मदीने जे मीर जो ग़ुलाम आहियां। पंजाबी शायर तर्जुमानी कई, फरमाए थो शेर कहिया सफीने ताई। सफीने खे पियो चए, सफीने खे शींहुं थो चवे, शींहुं थो छा थो चवे, फरमाए थो शेर कहिया सफीने ताई। सुन राही राजा दे जो गुलाम रसूलुल्लाह दे, असां गुलाम उन्हां दे। जिते वली उते खौफ न, जिते खौफ उते वली न। इंडिया जो मशहूर बुजुर्ग हजरत बू अली कलंदर, सुभान अल्लाह। नालो ॿुधो अथव अलाए कोन ॿुधो अथव? ॿुधो अथव? हथ मथे खणी चओ, बू अली कलंदर। पानीपत में मज़ारा बू अली कलंदर, दिल्ली में बि पढ़ाई। दिल्ली में रहंदे रहंदे हज़रत अबू अली कलंदर हिकिड़ो प्यालो पंहिंजे गुलाम खे ॾिनो। ओ मुंहिंजा गुलाम, जी मुंहिंजा साईं, वञ दिल्लीअ जे शहर मां तही त वठी अची। हाज़िर साईं, जीअं तव्हांजो हुकुम। बू अली कलंदर जो गुलाम वरी शहर में वञे पियो दही वठण, नखरनि सां पियो हले। पंहिंजे मुर्शिद जी गुलामी ते उनखे नाज़ आहे। साईं बुलबुल मदीना जो शेर आहिनि, साईं चए थो, जे चाहीं थो मिले जन्नत खुदा वारन जी खिदमत कर।
जन्नत खपई त आसान रस्तो इहो जे जाही तो मिले जन्नत खुदा वारन जी खिदमत कर घुरी जे रब संदी रहमत खुदा वारन जी खिदमत कर सबई पढ़ो थक के लायो इश्क में काहे भलागी वे ऐसा है भलार जी गुलामी में मिले तो फैज आई फरहत हाथ मथे खड़ी जो खुदा वारन जी खिदमत कर नाज़न सां पियो अचे नखरन सां पियो अचे उनखे पंहिंजे मुर्शिद जे मुर्शिदीअ ते नाज़ा रस्ते में ईंदे ईंदे वक्त जे बादशाह जो गवर्नर घटीअ मां पियो अचे घटी सोढ़ी सोढ़ी घटीअ मां गवर्नर बचे पियो सोढ़ी घटीअ मां अल्लाह जे वलीअ जो गुलाम बचे पियो गवर्नर अचे त मूं जहिड़ो मौलवी त माल पेश कंदुसि बिस्मिल्लाह साईं बिस्मिल्लाह अचो बादाम साईं अचो साईं तव्हांजे लाइ साईं मूं पीस तैयार करायो आहे साईं ही तव्हांजे लाइ मूं माशाअल्लाह वाह वाह साईं वाह वाह मूं जहिड़ा इहे कंदा गवर्नर खे पंहिंजे गवर्नरी ते नाज़ा वलीअ खे पंहिंजे मुर्शिद जे फैज़ ते नाज़ा जिते वली उते डप जिते डप उते वली गवर्नर नाज़ सां पियो अचे सोढ़ी घटिया अल्लाह जे कामिल वलीअ जो मुरीद बचे पियो गवर्नर पियो अचे ओ चरिया फकीर परे थी मां लगी वञा जे तो परे थी मां लगी वञा जे तो ख़बर कान थई मां गवर्नर आहियां जे तो ख़बर कान थई मां वरी कलंदर जो नौकर ऐं गुलाम आहियां वाह 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 परे थी मां गवर्नर परे थी मां कलंदर जो नौकर चमाट हई गवर्नर खे चमाट जो हई गवर्नर हई फकीर खे फकीर दही न वठण वियो न कई हमलतम मोटी अचे पंहिंजे मुर्शिद खे प्यालो उछले थो ॾे जे तो जे तूं एतिरो ताक़तवर आहीं तुंहिंजे मुरीदीअ में आहियां तुंहिंजे मुरीदीअ में हूंदे मूंखे पादर था लॻनि चमाटूं थियूं लॻनि मां तुंहिंजी मुरीदी क़बूल कोन थो कयां हज़रत अबू अली कलंदर फरमायो ओ दरवेश छा माजरावा साईं गवर्नर मूंखे चमाट हईया साईं फरमाईंदा पर्ची खणी आ पेन खणी आ पन्नू खणी आ उन दौर जे बादशाह खे पाण था फरमाया ओ बादशाह मुंहिंजा मुरीद निथर का कोन्हे के या गवर्नर खे गवर्नरियत तां लाह या वरी मां तोखे बादशाहियत तां लाहियां थो तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर ओ गवर्नर बादशाह गवर्नर के गवर्नरी ता ला गवर्नर के गवर्नरी ता हटा मुझे मुरीद के चबाट ही तस जिते वली उते खौफ न नक्शबंदन जो इमाम हजरत इमाम रब्बानी मुझो मुर्शिद चो सुभान अल्लाह हाथ मथे खड़ी चो सुभान अल्लाह मानू जा खतीब था जनूगी खंकर कंद वाह 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 किराए ते वठी मानू वाह वाह कराइन तहां त हक वारी जमात आयो तई जोर सा सुभान अल्लाह चो कंडियारो भजे शैतान भजे अवां जो आवाज मदीने पुजे सल्लल्लाहु अलैहि या छो तो हे वलीअन जा गुलाम छा चवंदा चवंदा महबूब मिठा मां तुंहिंजो हां तव्हां बि चओ अॼु साईं मदीने वारे साईं खे महबूब मिठा मां तुंहिंजो हां तूं मुंहिंजो थी त ॿियो छा घुर्जे दिलदार मूं दिल तोखे ॾिनी
एडी महंगाई फितना परेशानियों आधी रात उठी ऐ जो दिलदार मुदिल तोखे अडनी साईं दिल मुखे नी तबियो छा घुर्जे तुझी सुनी सूरत याद करे दिल बेबस थी फरियाद करे तुझी सुनी सूरत याद करे दिल बेबस थी फरियाद करे मुँह आजिज़ते मां आजिज़ आया तहां भलायो तहां भली सोना सुठा पर मां पाजी नाली थुचना मुँह आजिज़ते इमदाद करे जे अंगण अची तबियो छा घुर्जे महबूब मिठा मां तुझो हाँ इमाम रब्बानी जे जमाने में जलालुद्दीन अकबर वक्त जे डिक्टेटर बादशाह बदरबारूं ठायूं हिकड़ी दरबार जंहिंजो नालो रखी दरबार मुहम्मदी वी दरबार जंहिंजो नालो रखी दरबार अकबरी उनखे मदीने जे मीर सां दुश्मनी हुई हबीबन सां बोझ हुयो एतिरे क़दुर ज़ालिम बादशाह जो पंहिंजे ज़माने में शराब जा अड्डा खोल रही जुआ जा अड्डा खोल रही शराब हलाल करार ॾिनई जे हाणे सरदार शाह मौसीकी हलाल करार ॾिनी जे बाबा मां तहांखे दोल ॾींदोसांव धमचर मास्तर तहां जूं न्याणियूं तहां जा बचड़ा वेठा हुजन ऐं मास्तर वेही तबलो वॼाए दबड़क 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 मास्तर वेही दुल वॼाए मास्तर वेही बाजा वॼाए ओ सुन्नी जो तहां खां मां ख़ुदा जो वास्तो ॾेई थो पुछां सची ॿुधाइजो तहां जूं न्याणियूं वेठियूं हुजन उन्हनि जे साम्हूं दुल वॼन तहांखे क़बूल आहे ॻाल्हायो छो नथा हथ मथे खणी ॻाल्हायो न अहिड़ा मास्तर अचनि त पादर हणी स्कूल मां कढोर उन्हनि खे चओ असांखे दुल क़बूल न आहिनि चओ असांखे दुल क़बूल न आहिनि असांखे धमचर क़बूल न आहिनि असांखे क़बूल आहे क़ुरान क़बूल आहे हदीस अकबर बादशाह दरबारूं ठायूं हिकड़ी दरबार जंहिंजो नालो रखी अकबरी ॿी दरबार जंहिंजो नालो रखी मुहम्मदी जेका अकबरी दरबार उन दरबार में शराब उन दरबार जे अंदर जुआ उन दरबार जे अंदर बुराई जा अड्डा उन दरबार जे अंदर औरतूं उन दरबार जे अंदर शराब खाना जे हिन दौर में माण्हू दीन लाइ कोन निकिरंदा उन दौर में भी माण्हू अकबर जे अकबरी दरबार में पिया वञनि वरी जेका मुहम्मदी दरबार ठाही उन दरबार में फिटल विहाणा फिटल कंबल फिटल गालीचा फिटल गिलास मुझे मुर्शिद हजरत इमाम रब्बानी के खबर पई पान उतां पंहिंजे दरगाह तां पंहिंजे मुरीदन सां गॾु आगरे में तशरीफ वठी आया सुभान अल्लाह जिथे वली उते डप न जिथे डप उते वली न इमाम रब्बानी आयो दरबार ॾिठी अकबरी शराब कबाब सुअर बेदीनी माण्हू ओॾे पिया वञनि ऐं जेका मदीने जे मीर जे नाले दरबार उन में पुराणियूं शयूं रखी इमाम रब्बानी खे अखियुनि में लुड़काया पाण रोई पंहिंजे रब जे दरबार में अर्ज़ु कयूं ओ मुंहिंजा करीम रब हिन तुंहिंजे नबीअ जी तौहीन कई आहे तुंहिंजे नबीअ जी तनक़ीस कई आहे अकबर हाणे ज़िंदा रहण जे लाइक़ कोन्हे को मुंहिंजे मुर्शिद जो हथ मथे खयां ओचितो हवाऊं लॻियूं अकबर जी दरबार पटिजी वई अकबर जे तख़्त मां हिकिड़ो किलो निकितो मथे में लॻुसि मरी वियो अकबर जो मरी वियो अकबर खां पोइ संदसि पुट जहांगीर तख़्त ते वेठो आहे जहांगीर जो तख़्त ते वेठो त जहांगीर वरी शराब में धुत हूंदो हो पहिरियां चई मां पंहिंजे पीउ वारो साॻियो मज़हब हलायां शराब कबाब मस्जिदूं वीरान
क्यों सही सब मौलवी पीर ठही वेंदे रुगी माल हला माल जागो था हो था जागो ना हाणे तव्हां जे ख़िलाफ़ ॻाल्हि थींदी त किथां जागंदो माल हला माल माल हलाईंदे त वॾा वॾा मौलवी पिया सजदा कनि इमाम रब्बानी हिकिड़ो पीर आहे ओहो सजदो तज़ीमी न कंदो जे कीअं कोन कंदो मां पंहिंजे दरबार जे साम्हूं नंढड़ो दर थो हणायां उन दर मां पाणे झुकी दो माण्हुनि खे चवंदुसि ॾिसो कीअं मुंहिंजे आॾो झुकियो मुंहिंजा महबूब मदीने जा साईं था फरमाइनि इत्तक़ू फिरासतल मुमिन फइन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह मोमिन जे फिरासत खां डिॼो छो त उहो रब जे नूर सां ॾिसंदो आहे मुंहिंजे मुर्शिद इमाम रब्बानी खे घुराई इमाम रब्बानी आयो परे खां जो दर ॾिठई समझी वियो त बादशाह जी नीयत ख़राब आहे पाण पंहिंजो मथो मुबारक अंदर दाख़िल न कयूं पहिरियां पंहिंजे पेर मुबारक खे खणी अंदर दाख़िल करे हीअं इशारो करे फरमायो ओ बादशाह ओ बदबख्त बादशाह तो जहिड़ा कई बादशाह मूं इमाम रब्बानी जे कदमनि में पिया आहिनि जिथे वली उते डप न जिथे डप उते वली न है वाह वाह मुर्शिद हाजिर हुआ मैं शेख मुजद्दिद की लहद पर अल्लामा इकबाल जामियतुल अजहर वियो इकबाल मिस्र चिट्ठी लिखी मोहम्मद इकबाल सियालकोटी मिन हिंद इकबाल सियालकोट वारो जामिया अजहर वडी यूनिवर्सिटी उते जा वडा वडा आलिम डॉक्टर सभई आया इकबाल सियालकोटी इकबाल सियालकोटी इकबाल सियालकोटी जी मां इकबाल चयो वडे हाल वाला मूंखे त तई सुञाणंदा बि कोन आयो ही भला ॿाहिर कीअं निकिरी आयो यार तुंहिंजे नाले जे पोयां लिखियल आहे सियालकोटी इहो सियालकोटी मौलाना अब्दुल हकीम सियालकोटी जे तफसीरे बेज़ावी जो हाशो लिखियो असी उन जे हाशे खे पढ़ी सबक पढ़ाईंदा आहियूं उन अब्दुल हकीम सियालकोटी जेके जामिया अजहर वारा मञीन उन अब्दुल हकीम सियालकोटी इमाम रब्बानी जी गुलामी ॾिनी अल्लामा इकबाल पियो चवे हाजिर हुआ में शेखे मुजद्दिद की लहद पर जो खाक के है जेरे फलक मतले अनवार अरे गर्दन न झुकी जिसकी जहांगीर के आगे अल्लाह ने बर वक्त किया उसको खबरदार सुभान अब्दुल माजिद दरियाबादी अशरफ अली थानवी वहाबी जो खलीफो आखिरी गाल बतो साईं अची विया मां वधीक नथो ॻाल्हाए सघां बस मुख़्तसर टेम साईं वारनि जो नात खान बि साईं वारनि वटि घणा मौलवी बि घणा साईं वरी सैयद सखी कंहिंखे नाराज़ बि कोन था कनि सभई वरी हाज़िरी भराइनि इंशाअल्लाह ताला बस इहा आखिरी ॻाल्हि ॿुधो अब्दुल माजिद दरियाबादी अशरफ अली थानवी जो खलीफो ओ पंहिंजे तज़किरे में थो लिखे त मां अशरफ अली सां गॾिजी वियुसि इमाम रब्बानी जे मज़ार ते सरहंद अब आज के थकजी पिया हथ त खणो हिकिड़ो बि थकायो हाँ हिकिड़े मौलीअ में कई तकरीर न को लहे न को जा कन में हिकिड़े जो साईं खुदा जो नालो थी भला हाणे त लह यार लह त सही पर तकरीर जी पुछड़ी नथी लभे सो हाणे तई बि चवंदो अलाए साईं खे पुछड़ी कोन थी लभे अलाए छा पुछड़ी मुआरी वेझी आहे हाणे वरायांसि पियो आस्ते आस्ते इंशाअल्लाह ताला तव्हांखे थोरी देर में छॾियां अब्दुल माजिद दरियाबादी तो चवे मां अशरफ अली थानवी सां गॾु वियुसि इमाम रब्बानी जे मज़ार ते अशरफ अली अंदर वियो मां वरी चयो साईं मां अंदर हलाई कोन थो मां मज़ार वारनि खे मञींदो ई कोन आहियां जागो था जे मूं वरी छा कयो ॿाहिरि किताब खणी वेठो पढ़ां
है मौलाना रूमी मुखे याद आयो फरमाए तो सद किताबो सद वरक दरनार कुल रूए दिल रा जान बे दिलदार कुल जरा वली अचे त किताब पढ़े कर पन्ना पढ़े कर अब्दुल माजिद पियो चवे किताब पियो पढ़ा मुझो मुर्शिद मां चवा चढ़ा वावा बिदअती बरेलवी बिदअती बरेलवी ही त अब्दुल माजिद अशरफ अली जो वडो खलीफो आ ओ तो चवे इमाम रब्बानी जे मज़ार में अंदर मुझो मुर्शिद अशरफ अली वियो मां बाहर किताब वेठो पढ़ा अंदर कोन विस मां जो मज़ारुन वारन के मां छा कया थोड़ी देर गुजरी निहारिया अंदर सफेद रीश अच्छी दाढ़ी वारो लठ मुबारक हथ में हिकड़ो दरवेश इमाम रब्बानी जे मज़ार मां बाहर निकरियो पियो वचे ए मां किताब पढ़ा किताब पढ़ा वरी ॾिसां किताब पढ़ा वरी ॾिसां थोड़ी देर गुजरी वली जे चेहरे ते जो मुझी नजर पई दिल में दहशत थी हैबत थी वेझो जो आयो मां मथे निहारे चयोमांस ओ दरवेश केर ही तू पाण फरमायो जे जे मज़ार ते आयो आ अंदर कोन आए मुझो भला जे अंदर नथो अचे त मां वनी बाहर ज़ियारत कराए चांस जे तो इए जो मुखे चयो बेहोश थी क्रीपस वात मां कफ पई वहे अंदरा अशरफ अली जो बाहर निकतो उन मुखे उथारियो ओ मौली अब्दुल माजिद ओ मौली अब्दुल माजिद ओ मौली अब्दुल माजिद उठी मथे छा थियो थई मां चयोसि छा थियो खे छड हाणे अंदर वठी हल अज मज़ार वारे जी त ज़ियारत कई तम पर अंदर वनी मज़ार जी भी ज़ियारत करे तो अचा इहो थे इमाम रब्बानी चओ सुभान अल्लाह हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह किताबन में पंजन में लिखन पर हाणे मञण खां बड़ी तप थो वठेन वली तप वठेन असी वलियन जे दर ते वञण कोन छड़ींदासीं हथ मथे खणी चओ वलियन जे दर ते वञण कोन छड़ींदासीं न को मुखे मुझे वाल साहब के हिकिड़े चयो सही तही था चओ असी कलंदर ते वञूं असां खे खुशबू थी अचे साईं जो हां भिटाई ते खुशबू साईं जो हां रोज़े धड़ीअ ते खुशबू हा साईं महदी शाह ते खुशबू हा जी असां खे त मदीने में भी कान थी अचे साईं जो वा खुशबू उन्हनि खे हूंदी ईंदी जन खे हूंदो नक तहां खे नक आहे कोन पो तहां खे न को कलंदर ते अचे न को भिटाई ते अचे न को रोज़े वारे ते अचे ही आले सुन्नत वारा नक वारा हिननि खे कलंदर ते बचे भिटाई ते बचे ऐं मदीने में बचे ऐं चवनि चवे दिल थी हुजे साम्हूं सदा सरदार जो रोज़ो हाथ मथे खणी जो सवाल चवे दिल थी हुजे साम्हूं सदा सरदार जो रोज़ो हबीबे किबरिया हज़रत मिठे मन ठार जो रोज़ो सदा ईसा हमें से कभी सिक में नकाल गया तड़पंदान आशिक सदा ईसा हमें से कभी सिक में नकाल गया हो जे अखियन अग्यां हर अड़ियल आधार जो रोज़ो लिखो मखदूम ठटविया पंजे प्यारे किताब अंदर इबादत
उसनी इबादत ॾिसण सुहिणी सखी सरदार जो रोज़ो रोज़े धणीअ जे बजड़नि ते दर ते आयो सखी रोज़े धणी मां सवेर साईं सरदार अमन सां खे चयो साईं हेड़ो वली सुभान राजन जूं जमायतूं ठहियूं टुटी वयूं पर रोज़े